दादू पहुंचंदड़ सलाम बेनज़ीर भुट्टो प्यादल काफ़िले जो शानदार इस्तक़बाल गड़ी खुदा बख्श भुट्टो तरफ़ रवानो। दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी जी तक़रीब में शिरकत लाइ ॼाम शोरो मां रवानो थींदड़ सलाम बेनज़ीर भुट्टो प्यादल काफ़िलो दादू पहुची वियो। काफ़िले राति देर सां पाकिस्तान पीपल्स पार्टी दादू ज़िले जे सदर ऐं MPA बैरिस्टर पीर मुजीबुल हक़ जी ऑफिस पीर हाउस में क़याम कयो। उन खां पोइ सेनेटर आजिज़ धामरा जी अॻवानी में लॻभॻि 200 नौजवाननि ते मुश्तमिल काफ़िलो गड़ी खुदा बख्श भुट्टो ॾांहुं रवानो थी वियो। दादू में काफ़िले जो शेरनि ऐं पार्टी जे जियालनि तरफ़ां वालहाना भरपूर इस्तक़बाल कयो वियो, जॾहिं त मुख़्तलिफ़ हंधनि ते शिरकत कंदड़नि ते गुलनि जे पंखड़ियुनि जी वर्खा कई वई। उन मौक़े ते पीपल्स पार्टी दादू ज़िले जे सदर ऐं MPA बैरिस्टर पीर मुजीबुल हक़, अॻूणे तालीम वारे वज़ीर पीर मज़हरुल हक़ समेत ॿियनि अॻवाननि मीडिया नुमाइंदनि काफ़िले में शिरकत कंदड़नि खे तोहफ़ा पेश कया ऐं सदन जज़्बे खे ख़राज तहसीन पेश कयो। तक़रीब खे ख़िताब कंदे MPA बैरिस्टर पीर मुजीबुल हक़ चयो त पीपल्स पार्टी जे जियालनि हर दौर में जमहूरियत जी बहाली ऐं आइन जी बालादस्ती लाइ जान ऐं माल जो क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि ऐं हीअ प्यादल मार्च बि उन जदोजहद जो तसलसुल आहे। हुन वधीक चयो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो मिशन अवामी हक़नि ऐं जमहूरियत जे तहफ़्फ़ुज़ सां जुड़ियल आहे, जंहिंखे जियाला हर हाल में जारी रखंदा। उन मौक़े ते पीपल्स पार्टी जे ॿियनि अॻवाननि बि शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे ख़राज अक़ीदत पेश कयो। रिपोर्टर जे आख़िरी सिटन लिखजण ताईं सलाम बेनज़ीर भुट्टो प्यादल काफ़िलो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी में शिरकत लाइ गड़ी खुदा बख्श भुट्टो ॾांहुं पंहिंजो सफ़र जारी रखियो वियो आहे।